बेलो लग ॻोठ मोहम्मद खान तारानी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जे बिल्डिंग ज़ेरो ज़बूर हालत, स्कूल जे क्लासनि जी छितुनि जा छापड़ा करण रोज़ जो मामूल बणिजी वियो। बेलो शहर जे वेझो ॻोठ मोहम्मद खान तारानी 1995 में तैमीरी थियल बॉयज़ प्राइमरी स्कूल खंडर जो ॾेख ॾियण लॻी। छितियुनि जा छापड़ा करण लॻा। वॉशरूम जी हालत तमामु ख़राबु आहे। ज़ेर ज़बूर स्कूल में वालिदैन पंहिंजनि ॿारनि खे स्कूल मोकिलण खां इनकार कंदे तइलीम खाते जे इख़्तियारनि खां तुर्त स्कूल जो मरम्मत कमु कराइण जो मुतालबो कयो। उॾाण उस्तादनि जो चवणु आहे त असां वटि 120 ॿार तइलीमी पढ़ण लाइ पढ़ण ईंदा आहिनि, पर स्कूल जी बिल्डिंग ज़ेरो ज़बूर आहे, तंहिं करे को ॿार स्कूल में घटि अचनि था। ॻोठाणनि जे वॾेरे अब्दुल गनी ख़ासकेली, रसूल बख़्श तारानी, फ़हीम ख़ासकेली, ज़ुबैर ख़ासकेली, फ़िदा हुसैन ख़ासकेली ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो, असां इख़्तियारनि खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि पर अज़ालो नथो थिए। इन्हनि सिंध हुकूमत वस वारनि खे अपील कंदे चयो त असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। असांखे स्कूल जी मरम्मत कराए ॾिनी वई आहे जीअं त असांजा ॿार तइलीम हासिल करे सघजनि। रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ घोटो, शाहीन न्यूज़, बेलो।